क्लास के हा सभ खां पहिरीं ॻाल्हायूं था ऐं पंहिंजो तारुफ़ कराईंदोसांव त मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं लास्ट 7 सालनि खां आऊं CSS ऐं PCS वारनि खे सिंधी सब्जेक्ट CSS ऐं PMS जे लाइ पढ़ाईंदो रहां पियो रही रहियो आहियां। अॼु असां ऐं तव्हां सभई क्लास में गॾु थिया आहियूं सिंधी जनरल जे हवाले सां। ऐं सभ खां पहिरीं हिन जेको सेशन आहे हुनजी अगरि ॻाल्हि कयूं हुनजी इम्पोर्टेंस ते ॻाल्हायूं त इहा आहे त ही वाहिद सेशन आहे जेको मुंहिंजो पर्सनल सेशन आहे। यानी कि इन खां अॻु में सेशन जेके मूं पढ़ाया आहिनि उहो कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते कंहिं न कंहिं अकेडमी जे हिसाब सां हूंदा आहिनि। ही वाहिद सेशन आहे जेको मुंहिंजो पर्सनल सेशन आहे। अच्छा, उन पर्सनल सेशन सां तव्हां शागिर्दनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे? त तव्हां शागिर्दनि खे सभ खां वॾो अगरि को फ़ाइदो आहे उहो इहो आहे त मुख़्तलिफ़ अकेडमीज़ जूं मुख़्तलिफ़ पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि। काफ़ी सारियूं अकेडमीज़ चवंदियूं आहिनि त रिकॉर्डिंग तव्हांखे शेयर नाहे करणी। सभ खां पहिरीं हिन हिन सेशन रखण जो जेको मक़सदु आहे पर्सनल ॿियनि अकेडमीज़ खां छॾे करे त चवंदियूं आहिनि साईं रिकॉर्डिंग तव्हांखे नाहे करणी, रिकॉर्डिंग बच्चों के साथ शेयर ना करें। ऐं पोइ मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे शागिर्दनि में मोस्टली उहे शागिर्द आहिनि जेके घोटकी में था रहनि, जेके लाड़काणे जेके नसीराबाद जेके एरिया में था रहनि, के बदीन जेके कुंड पासे में रहनि था, के नौशहरो फिरोज़ जेके ॻोठ में रहनि था। ऐं उन्हनि वटि सभ खां वॾो मसइलो आहे इंटरनेट जो। ऐं उहे इन करे अवॉइड करे वेंदा आहिनि त साईं ऑनलाइन न तव्हां पढ़ायो त भला फिज़िकली हैदराबाद अचूं, ख़र्च बि कयूं, तव्हां वटि अची फिज़िकल क्लास वठूं ऐं फिज़िकल क्लास असांजे लाइ वधीक बहितर थींदो, ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं ऐं मसइला मसाइल नथा थियनि। त उन्हनि सभिनी जो हल हिन सेशन खे पर्सनल रखण खां पोइ मूं सोचे वरितो त बाबा तव्हां सां जेको बि क्लास थींदो तव्हांजो उन जी तव्हांखे रिकॉर्डिंग 24 कलाकनि लाइ अवेलेबल हूंदी। तव्हां हिकु भेरो न ॿ भेरा ॿुधो, 3 भेरा ॿुधो, छाकाणि त सिंधी जनरल ऐं जेको इंग्लिश लिटरेचर तव्हांजो कंपोज़िशन जो पेपर आहे उनजी जेकी नेचर आहे उहो सिमिलर आहे। यानी कि ॿिन्ही में ग्रामर बि मौजूदु आहे, मज़मून एसे बि मौजूदु आहे ऐं ॿियूं जेके तव्हांजूं ॻाल्हियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, सन्हियूं सन्हियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि पंहिंजो सिंधी ग्रामर जे हवाले सां उहे सिंधी ख़ासि तौर ते हिन में मौजूदु हूंदियूं आहिनि सिंधी जनरल में। त इन जे हवाले सां ही सेशन उन्हनि शागिर्दनि जे लाइ तमामु घणो काराइतो साबित थींदो जेके ॻोठनि में रहनि था, जिन वटि इंटरनेट जी अवेलेबिलिटी एतिरी कोन्हे का, माना आहे त तमामु घटि आहे ऐं उनजे करे उन्हनि खे मसइला मसाइल थियनि था। उन्हनि जे लाइ ही तमामु कारआमद सेशन थींदो छो त रिकॉर्डिंग हिन में मिलंदी। अचो त हाणे असां पंहिंजे क्लास खे शुरू कयूं था। अवल आलीम आला आलम धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइमा क़दीम वाली वाहिद वहदहू राज रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। त सभ खां पहिरीं असां ॾिसूं था सिंधी जॾहिं असां सिंधी लिटरेचर जी ॻाल्हि कयूं था न, सिंधी जनरल जी ॻाल्हि कयूं था त उन में कुझु ख़ासि ॻाल्हियूं जेके सभ खां वधीक मुंझाईंदड़ हूंदियूं आहिनि उन्हनि में के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे जेके इंग्लिश मीडियम जा शागिर्द आहिनि, माना जेके हिकिड़ा त शहर जा शागिर्द जेके इंग्लिश मीडियम वारा आहिनि, ॿिया ॿाहिराड़ीअ जा शागिर्द जेके असांजे निज सिंधी जिन पढ़ी आहे पर हाणे विच में गैप रहिजी वियो आहे 4-5 साल जो, जॾहिं यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ डिग्रीज़ MBBS कई आहे, इंजीनियरिंग कई आहे या बिज़नेस जी का डिग्री कई आहे, त उन दौरान हुननि सिंधीअ सां एॾो को उन्हनि जो लगाव कोन रहियो आहे। यानी कि मैट्रिक खां पोइ सिंधी न रहिया आहिनि। हिकिड़ो जेको विच में गैप आहे उन गैप जे करे जेको आहे सो काफ़ी सारा मसला मामला उन्हनि सां दरपेश अचनि था। त पोइ असां हाणे उन्हनि मामलनि खे कहिड़ी तरह सां हल कंदासीं, उन्हनि खे कहिड़ी तरह सां असांखे ॾिसणो आहे, उन जे हवाले सां ही जेको सेशन आहे उन में असां डिटेल में डिस्कस कयूं था। सभ खां पहिरीं हिकिड़ी जॾहिं असां कुझु का शइ लिखंदा आहियूं त उनजे लाइ कुझु फार्मूलाज़ हूंदा आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं ॻाल्हि कयां त बाबा अगरि असांखे प्रेसी ठाहिणी आहे त प्रेसी जो असांखे 1/3 करिणो आहे, असांजो हिकिड़ो हार्ड एंड टफ रूल आहे, उनखे असां मटाए नथा सघूं। साॻी तरह सां एसे आहे त बाबा हुन में आउटलाइन ठहंदी आहे, आउटलाइन खां पोइ माना इंग्लिश एसे जी ॻाल्हि करे रहियो आहियूं, आउटलाइन ठहंदी आहे, पोइ हुन में इंट्रो ऐं बाक़ी सभु शयूं ठहंदियूं आहिनि। त साॻी तरह सां जेके मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा पहलू आहिनि उन्हनि जी हिकिड़ी टेक्निकलिटीज़ ते असांखे कमु करणो पवंदो आहे। जीअं हिते हिकिड़ो तव्हांजे स्क्रीन ते हिकिड़ो फार्मूलो लिखियो पियो आहे, असांजो पूरो सेशन हिन फार्मूले जे तहत हलंदो, PTI। ठीकु आहे।
पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पर इन जो मतिलबु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजण जे बजाए हिते इन जो मक़सदु आहे PTI जो हिते मक़सदु छा आहे? इहो आहे पेपर मैनेजमेंट, हाउ टू राइट पेपर। सब खां पहिरीं इहो आहे त तव्हांखे पेपर लिखणो कीअं आहे। सब खां वॾो मसलो असांखे ईंदो आहे सिंधीअ जो त बाबा पेपर खे लिखूं कीअं, पोइ अचे थो टाइम मैनेजमेंट। केतिरी शइ लिखणी आहे, जीअं मूंखां हर ॿियो जेको शागिर्द आहे इहो सवाल कंदो आहे, साईं घणा पना लिखां? अड़े बाबा पननि खे तूं लिखी छा कंदे? अगरि तो वेग आइडिया लिखिया आहिनि, इरिलेवेंट लिखियो आहे, तूं 50 पना लिखी अची, तोखे स्कोर कोन मिलंदो। साॻी तरह सां तूं अगरि रिलेवेंट लिखी थो, उन सां उहो मवाद तूं ॾीं थो, थोरो ई थोरो ॾीं थो, राइटिंग तूं पेपर मैनेजमेंट जे हिसाब सां हलीं थो, टाइम मैनेज करीं थो, त ऑटोमेटिकली तुंहिंजी राइटिंग वधीक सुठी थी पवंदी आहे। तूं घटि मवाद ॾियण खां पोइ बि तूं सुठो लिखी सघीं थो। हाणे वरी हिन ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं, जॾहिं हिकिड़ो पेपर असांजे साम्हूं ईंदो त पोइ असांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त पोइ इहो घणा पननि वारो जेको असांजो जेको माइंड सेट आहे उहो असांजो उते क्लियर थी वेंदो। उन खां पोइ आहे आइडियाज़ मैनेजमेंट। इहे टई शयूं हिक ॿिए लाइ लाज़िम मलज़ूम अथव। मतिलबु इहो आहे त अगरि तव्हांजी पेपर मैनेजमेंट तव्हां करे वरिती त ऑटोमेटिकली आइडियाज़ मैनेजमेंट, टाइम मैनेजमेंट थी वेंदी। ठीकु आहे। ऐं आइडियाज़ मैनेजमेंट पिणु उन सां ॿधियलु आहे। यानी कि असां केतिरो कीअं लिखंदासीं, कहिड़ी शइ लिखणी आहे, केतिरो लिखणो आहे ऐं केतिरे टाइम में लिखणो आहे, इहो असांजे हिन सेशन जे दौरान असां मुकमल तौर सां सम्झंदासीं त बाबा हीउ जेको मवाद आहे, बाबा मज़मून आहे, बाबा मज़मून असांजे साम्हूं अची वियो। हाणे मज़मून खे असांखे कहिड़े अंदाज़ सां लिखणो आहे, केतिरो रिलेवेंट लिखणो आहे, केतिरो इरिलेवेंट वञण जे बजाए असां उन टू द पॉइंट ई असां उनखे डिस्कस कयूं जंहिं पॉइंट ते असांखे एग्ज़ामिनर घुरे थो। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ॿोलीअ जो ई जेको आहे सो तव्हांजो पेपर आहे। हिन में ॿोलीअ ते ख़ासि ख़्यालु रखणो आहे तव्हांखे। उन में सूरत ख़ती जूं ग़लतियूं न हुजणु घुरिजनि। इन में जेको हिकिड़ो जेको स्ट्रक्चर हूंदो आहे सिंधीअ जो, जेको तव्हांजे सेंटेंस जो, जुमिले जो, उन में जेको मामिलो तव्हांजो न अचणु घुरिजे। तव्हांजा जुमिला, सेंटेंस जुमिला भले नंढा हुजनि, मवाद भले थोरो लिखियलु हुजे, पर सूरत ख़ती जी मिस्टेक न आहे। सूरत ख़ती जी मिस्टेक खां अलावा तव्हां ॿियूं मिस्टेक्स कोन्हनि के, ग्रामेटिकल मिस्टेक्स कोन्हनि के, ऑटोमेटिकली तव्हां घटि मवाद ॾियण खां पोइ बि तव्हां हुन में सुठो स्कोर करे सघो था। तंहिं करे असां हिन सेशन जे दौरान इन्हनि सभिनी शयुनि खे सिखण जी कोशिशि कंदासीं त कहिड़े तरह सां असां घटि टाइम में सुठो मवाद पंहिंजे अंदाज़ सां लिखी सघूं था। अचूं था असां नेक्स्ट जेको आहे सो ॻाल्हि ते। हाणे आमतौर ते अगरि आउं ॻाल्हि कयां त जॾहिं असां ॻाल्हि कयूं था न सिंधी बेतनि जी, त मुंहिंजा शागिर्द जेके कुझु पुराणी बैच में आहिनि, उन्हनि जो बैच जो टाइम अलॻि आहे, त साईं कहिड़ा जेको न बेत यादि कयूं? अड़े बाबा तव्हांखे यादि न आहे करणो, तव्हांखे सम्झणो आहे। तव्हांखे सम्झणो आहे त बेत खे अटेम्प्ट कीअं करणो आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि, लतीफ़ जो पूरो रिसालो तव्हांजो सिलेबस अथव, सचल जो पूरो रिसालो तव्हांजो सिलेबस आहे, सामीअ जो पूरो रिसालो तव्हांजो सिलेबस आहे, शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम तव्हांजो सिलेबस आहे, काज़ी कादन जो कलाम तव्हांजो सिलेबस आहे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे असां कीअं था कवर करे सघूं? त पोइ ज़रूरी आहे, जीअं असां, मूंखे इहो ॿुधायो, तव्हां, मुंहिंजो हिकिड़ो मासूमाना सुवालु आहे, छा तव्हांजा जेके उस्ताद जेके तव्हांखे इंग्लिश एसे पढ़ाइनि था, छा तव्हांखे उहो यादि था कराइनि छा एसे? त बाबा एसे ई फलाणो यादि करे अचु, बाबा हिन ते जेको आहे सो ग्लोबल वार्मिंग ते तोखे एसे यादि करणो आहे, पको करणो आहे। कोन था कराइनि, बल्कि तव्हांखे टेक्निक्स सेखारीनि था त बाबा अहिड़े क़िस्म जो अगरि मज़मून अची वेंदो त उनखे कहिड़े तरह सां हैंडल करणो आहे। ठीकु आहे न बाबा? साॻी तरह सां असां जॾहिं हिन सेशन जे दौरान हिकिड़ा 3 पैरामीटर्स आहिनि कंहिं बि शइ खे मापण तोरण जा। पहिरीं हूंदो आहे फन, ॿियो हूंदो आहे फ़िक्र, टियों हूंदो आहे मौज़ू। फन, फ़िक्र, मौज़ू, इहे 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजे कंहिं बि अदबी शइ पारे लाइ ज़रूरी आहिनि। फनी सिटाओ छा हूंदो आहे, यानी कि हुनजो स्ट्रक्चर कहिड़ो आहे। मस्जिद ठहंदी आहे, जेके इंजीनियर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाए रहिया आहियूं। मस्जिद ठहंदी, मंदरु ठहंदो, स्कूल ठहंदो, उताक ठहंदी, घर ठहंदो, छा ठहंदो, माना स्ट्रक्चर असांखे ख़बर, रोड मैप मिली वियो असांजो, स्ट्रक्चर ई आहे। उन खां पोइ अचे थो मौज़ू। मौज़ू छा आहे? बाबा हिन में दीवारूं कहिड़ियूं हूंदियूं, क्रश लॻंदी, हिन में RCC थींदी या गाडर टीयर थींदा, उन हिसाब
वरी फ़िक्र जी ॻाल्हि कयूं त हुन में रंग रोगन कहिड़ा थींदा, दरियूं दरवाज़ा कहिड़ा लॻंदा। हाणे इहे टे मूं तव्हांखे सिर्फ़ु इंजीनियरनि खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे, त इन तरह सां असांजे बेत जूं बि इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, अचूं था थोरो अॻिते ऐं हिकिड़ो बेत खणूं था। एक कसर दर लख कोड़े गिणस गिड़खियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। हाणे इहो बेत तव्हांजे पास पेपर्स खे अगरि ॾिसंदो त इहो पास पेपर्स में आयल आहे। हाणे इन पास पेपर्स खे असां अगरि एनालाइज़ कयूं, हाणे हिन जो फन छा आहे? अगरि शागिर्द अहिड़ा बि क्लास में मौजूदु आहिनि जेके ऑलरेडी मूं वटि कंहिं बैच में पढ़ी रहिया आहिनि, या उन्हनि जा दोस्त उन्हनि खे ज़रूरु डिस्कस कई हूंदी हिन हवाले सां। एक कसर दर लख ॻोड़े गड़स गिड़खियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। हाणे असांखे छा करिणो आहे? पहिरीं हिन जो फनी जाइज़ो वठंदासीं। बाबा फन छा आहे? बाबा इहो बेत आहे। बेत जी कहिड़ी निशानी आहे उहा हिन में तव्हांखे उहा क्लास में सम्झाई वेंदी त बाबा बेत खे तव्हां डायग्नोस कीअं कंदो। मिसाल जी ॻाल्हि आहे, डॉक्टर ॾे वञूं था असां, ऐं डॉक्टर खे अगरि असांखे रफणी वठे थी, माना ॾकणी वठे थी, त चवे थो बाबा हिनखे पक मलेरिया थियो आहे, हिनखे पक मलेरिया थियो आहे, तॾहिं बाबा हीउ ॾके थो, बाबा टेस्ट करा मलेरिया जी। साॻी तरह सां असां इन बेतनि खे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं इन बुनियादनि ते। बाबा अगरि असां डायग्नोस हुनखे कयूं था, जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, हीउ हिकिड़ो सोठो बेत आहे। हाणे तव्हांजे लाइ नओं लफ़्ज़ आहे सोठो, हाणे कुझु शागिर्दनि खे ख़बर हूंदी सोठो छा हूंदो आहे। हाणे अगरि असां एग्ज़ामिनर खे इहो ॿुधायूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हिन सोठे बेत में फरमाइनि था त, हाणे इहा तव्हां टेक्निकल लैंग्वेज यूज़ करे वरिती। हाणे हालांकि तव्हां हिन जे बारे में कुझु बि कोन ॻाल्हायो आहे, अञा सिर्फ़ु बेत जे फन जे बारे में ॻाल्हाए चुका आहियो त बाबा हीउ सोठो आहे, या हीउ दोहो आहे, हीउ दोहो सोठो मेलाप आहे। सिर्फ़ु माना माइनर शयूं असां हुनखे ॿुधाईंदा रहूं पिया। ऐं अहिड़ी तरह सां असां हुनजो फ़िक्र बि ॿुधाईंदासीं, हिनजो मौज़ू बि ॿुधाईंदासीं, टिनी शयुनि खे ॿुधाए बसि जो कंदासीं। हाणे कहिड़ो बि बेत तव्हांजो अची वञे, तव्हां हुनखे आसानी सां हल करे वेंदो। तव्हांजो कहिड़ो बि बैकग्राउंड हुजे, तव्हां इंग्लिश मीडियम जा हुजो, तव्हांजी ग्रेजुएशन ॿाहिरां थियल हुजे, अमेरिका मां, USA मां, या ACCA थियल हुजे, को फ़र्क़ु नथो पवे। तव्हांखे एतिरी त ॼाण ज़रूरु हूंदी त बाबा ही शयूं आहिनि, हिन में ही निशानियूं आहिनि, हिन निशानी में हीअं हूंदो त हीअं हूंदो, हीअं हूंदो त हीअं हूंदो। पोइ वरी तव्हांखे जॾहिं असांजो रेगुलर क्लास थींदो त उन में असां इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं सम्झंदासीं। ठीकु आहे बाबा? वरी असां अचूं था त सिलेबस ते, जेकी मूं ॻाल्हि कई त सभई क्लासिकल शाइर, तव्हांजो सिलेबस आहे, स्काई इज़ द लिमिट। तव्हांजो सॼो जेको सिलेबस आहे एतिरो सारो आहे, जीअं आइसबर्ग वारो फार्मूलो हूंदो आहे न। आइसबर्ग 90% पाणीअ में अंदरि हूंदो आहे, 10% ॿाहिरि हूंदो आहे। ऐं बदकिस्मतीअ सां तव्हांखे ॿुधायां, ॿुधी करे तव्हांखे ॾुख बि थींदो त तव्हांजे रिकमेंडेड बुक्स जेके तव्हांखे ॾिना आहिनि SPSC वारनि, माना सिधो तव्हांखे मिसगाइड कयो वियो आहे। जेके रिकमेंडेड बुक्स आहिनि न सिधी जनरल जे लाइ, तव्हां वञी ॾिसंदो 4-5 किताब मूं वटि मौजूदु आहिनि, ऐं तव्हांखे PDF में मोकिले सघां थो। उन मां तव्हांजो को बि पेपर कोन हल थींदो, ऐं चैलेंज थो कयां, तव्हांजो पेपर ई को हल न थींदो। उन में उहो सवाल ई कोन हुन जेके हुननि पुछिया आहिनि पास पेपर्स में। पोइ अच्छा, उन में वरी ग़लतियूं, मिस्टेक्स, हज़ारे मिस्टेक्स उन में मौजूदु, यानी कि अहिड़ी तरह सां जीअं उहो स्क्रीनिंग में कंदा आहिनि असां सां जुठ, साॻी तरह सां हिन में पेपर में बि करण जे मूड में त बाबा उन में लिखियल आहे, बाबा न, उहा त ग़लति आहे। त पोइ असां कोशिशि कंदासीं जेके मुस्तनद किताब आहिनि उन मां मवाद खणी असां जेको आहे लिखूं ऐं उन पेपर खे अटेम्प्ट कयूं। अच्छा, हिकिड़ी शइ अचे थी। हाणे असां वटि छा थींदो आहे, जेके शागिर्द पुछंदा आहिनि साईं घणो लिखूं, उन्हनि जे लाइ ई जवाबु आहे त बाबा घणो लिखण जो मतिलबु इहो आहे, अगरि तव्हां हिते 3% ते हिट कयो पिया, हिनखे छा चइबो आहे जेकी स्क्रीन ते अची रहियो आहे तव्हां वटि? बाबा हिनखे छा चइबो आहे जेको स्क्रीन ते अची रहियो आहे? कमेंट करे ॿुधायो, हिनखे छा चयो वेंदो आहे? हा बाबा, हिनखे असां आर्चरी चवंदा आहियूं। ठीकु आहे? ऐं जेको विच में ही निशान तव्हांखे नज़र अचे पियो, इनखे पाण चवंदा आहियूं बुल्ज़ाए। आर्चरी ऐं बुल्ज़ाए, बिल्कुलु तो किरशा। हाणे असां जॾहिं बि कंहिं शइ खे बुल्ज़ाए हिट कंदा आहियूं त उन मां असांखे पूरियूं 100 जूं 100 यानी कि 10 जूं 10 मार्कूं असांखे मिलंदियूं आहिनि। पर अगरि असां घणो बि लिखूं पिया, लिखूं 4 नंबर ते पिया, घणी स्पीड सां हयोसीं, पर हयोसीं 4 नंबर ते, 4 मार्कूं मिलियूं। हेॾी महिनत बि कईसीं, मुंहुं मथो पे पिटियोसीं, 4 मार्कूं मिलियूं।
पर असां उन में घटि मवाद ॾेई टू द पॉइंट, जीअं मूं तव्हांखे पोइ हिते हिकिड़ो बेत ॾेखारियो, उन बेत में असां लिखूं पिया दोहो सोठो मेला पिया दोहो आहे सोठो आहे। हाणे इहो माना टू द पॉइंट ॻाल्हाइणो। त असां हिन सेशन जे दौरान इहा शइ सिखंदासीं त असां घटि टाइम में पूरो पेपर कीअं था अटेम्प्ट करे सघूं, यानी कि शयूं असां घटि ॾियूं पर ॾियूं इरेलेवेंट जे बजाए रिलेवेंट शयूं ॾियूं, जेके असांजे सब्जेक्ट जी रिक्वायरमेंट आहे उनखे मुकमल कयूं, उनखे पूरे करण जी कोशिशि कयूं, उनखे ई अटेम्प्ट कयूं असां, उहो वधीक बहितर थींदो ऐं सुठो स्कोर असांजो अची सघंदो। वरी असां अचूं था हिकिड़ी ॿी ॻाल्हि जी तरफ़, ही तव्हांजो पास पेपर हिकिड़ो तव्हांजे साम्हूं आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, जेके शागिर्द चवनि था साईं असां पाण ख़ुदि कफ़ील आहियूं, अहिड़ो बहितरीनु असांखे सिंधी अचे थी, मूंखे जॾहिं सिंधी अचे थी उहो बाए कदे वाहिड़ वाहे छॾींदुसि। ख़बर आहे मूंखे सिंधी तव्हांखे अचे थी, पर उहा सिंधी जेकी तव्हां ॻाल्हायो था ऐं उहा सिंधी जेकी तव्हांखे लिखणी आहे, इन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, इन ॿिन्ही में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तंहिं करे इन शइ जो ख़्यालु रखिणो पवंदो त पंहिंजे करियर जे लाइ तव्हां केतिरा सीरियस आहियो। ठीकु आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, हींअर तव्हांजा ॿिया सब्जेक्ट CSS में सभु थिया पिया आहिनि, काफ़ी शागिर्द अहिड़ा बि क्लास में हूंदा जिन जो CSS जो 2025 वारो अटेम्प्ट ॾिनो हूंदो, उन्हनि जी सिर्फ़ु सिंधी जनरल रहंदो हूंदो, ऐं सिंधी जनरल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो करंट सेशन ई हली सघे थो, ॿियो को सेशन कोन हली सघंदो, छो त सिलेबस हिन जो वॾो आहे, नंढो सिलेबस कोन्हे। ही असां जीअं सिलेबस सिंधीअ जो थींदो आहे न, असां पढ़ंदा आहियूं ख़ासि तौर ते CSS जे लाइ, त अकबर लगारी पढ़ी करे वञी इम्तिहान में वेहंदा आहियूं। ही अकबर लगारी छा, तव्हां 10 किताब पढ़ो जेसि ताईं तव्हांखे टेक्निकलिटीज़ जी ख़बर न आहे, मुकमल तौर तव्हां हुनखे अटेम्प्ट न करे सघंदो। उते तव्हांजा मथे ते हथ हूंदा, अड़े छा थियो, ही सवाल त मूं पढ़ियो कोन, पर तव्हां अगरि टेक्निकल साउंड हूंदो त उनखे हल करण जी तव्हांखे सघ हूंदी। ठीकु आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, शहरी ज़िंदगीअ जी छा लिखियल, ठीकु आहे, शालती जी शाइरीअ में वतन जी हुब, ठीकु आहे, वतन परस्ती, तइलीम जी अहमियत ऐं असां जूं ज़िमेवारियूं, मोहन जो दड़ो, ठीकु आहे, तइलीमी मादरी ज़बान जी तइलीम में अहमियत। हाणे मूंखे ॿुधायो, अगरि करंट इशू अचे, हींअर जीअं पाणीअ जो मसलो आहे, अची सघे थो सुवाल, अगरि आउं ॻाल्हि कयां त इन ते लतीफ़ कुझु फरमायो आहे पाणीअ जो मसलो जीअं हींअर हले पियो, ठीकु आहे, पाणीअ जो मसलो हींअर जीअं हले पियो, असांजो कैनालनि जो इशू हले पियो, इन ते भला लतीफ़ अगरि इन ते मज़मून अची वञे त पाण लतीफ़ जो शेर इस्तेमालु करे सघूं था? त इन जो जवाबु आहे हा। त असां लतीफ़ जे बेत खे अहिड़े मौज़ूअ में इस्तेमालु करे सघूं था, मज़मून में इस्तेमालु करे सघूं था। उहे कहिड़ा बेत आहिनि, इनशाला हिन सेशन जे दौरान उहे बेत सिखंदासीं। अगरि तव्हांखे, ऐं हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो, रिकॉर्डिंग बि थिए थी पर आउं चवां थो, अगरि तव्हांखे पोड़े खे ठॻणो आहे त इहे टेक्निक सिखणियूं पवंदियूं। अगरि पोड़े खे ठॻणो आहे त तव्हांखे इहे जेके शयूं आहिनि उहे सिखणियूं पवंदियूं, ऐं उहे जेके लतीफ़ जा बेत आहिनि, लतीफ़ जूं ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि, कोटेशन्स आहिनि, इहे तव्हांजो वॾो मेजर रोल प्ले कंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां सिंधी जनरल जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियो। ठीकु आहे। छो त उन में असांजी जेकी जनरल असांजी नॉलेज आहे कंहिं मज़मून जे बारे में, उन में वरी असां शाइरी कीअं था फिट कयूं, इहो हिकिड़ो कमाल आहे। इहो असां ईअं सम्झो त असां जेको एग्ज़ामिनर आहे उन खां फेवर वठंदासीं। वरी असां अचूं था ग्रामर जे हवाले सां, सिंधी ग्रामर बाबति तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे, तफ़सील सां लिखो। असां त इहो पढ़ूं कोन था इन तरह सां, या बीहक जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, तफ़सील सां सम्झायो, सिधो सिधो सवाल आयो पियो आहे। ठीकु आहे। या वरी मथे फ़ेल छाखे थो चइजे, फ़ेल जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि मिसालनि सां वाज़ह करियो, यानी कि असांखे उहे एग्ज़ाम्पल ॾियणा आहिनि जेके फ़ेल जे बारे में आहिनि। हाणे असां त फ़ेल पढ़ियो कोन, सम्झो कोन, उनखे उन तरह सां असां ॾिठो कोन, असां उन पुराणे ज़माने में त पढ़ियासीं, पर हाणे असांखे हिकिड़ो जेको आहे न रोड मैप खपे। सिंधी जनरल जे लाइ हिकिड़ो रोड मैप हुजणु ज़रूरी आहे। जेसिताईं रोड मैप असां ॾे न हूंदो, मुश्किल आहे न, बल्कि नामुमकिन आहे त करे सघो। ठीकु आहे। जे हिते हिकिड़ो सवाल आयल आहे, इल्म सूतियात छाखे थो चइजे, ॿोलीअ जे आवाज़नि जे अभ्यास कीअं कई वञे थी, कीअं कयो वञे थो। हाणे 20 मार्कुनि जो सवाल पुछियो अथनि। हाणे असां त इहो सवाल ॿुधो ई पहिरियों चकर आहे, त बाबा इहो हूंदो छा आहे, सूतियात हूंदो छा आहे, असां ॿुधो ई कोन। हाणे अहिड़ा सवाल जंहिंमें मवाद सिर्फ़ु असां 1.5 पेज लिखी सघूं था। हाणे उहो तव्हां वारो सवाल अचे थो, साईं घणा पना लिखां,
अरे बाबा पन्ना छा तोखे सूतियात अचे थी उनजी वस्फ अचे थी उहो तूं लिखंदे 1.5 पने ते लिखो 20 मार्कूं खीसे में 20 मार्कूं खीसे में पर उहो नथो अचे त तूं छा बि लिखी केतिरा 10 पना लिखी अची सूतियात ते फुल हवाला हणी अची छा थींदई कुझु कोन थींदई का मार्क कान मिलंदी इल्म सूतियात जी ख़बर ई कोन्हे का असां हवाला फूकूं हणी मोटी आयासीं रहंदो पोड़े खे चिड़ाए मोटी आयासीं जेको असांजो सवाल को सुठो थियल हो उन ते बि उनजी नज़र पई अगरि नुसूतियात जो सवाल असांजे पढ़ी वरितई त हड़ वई असांजी त बाबा ही छा कयो आहे ही त रुगो रुगो जेको हवाला प्रोग्राम में छोकिरो लॻो पियो असां इन्हनि सभिनी शयुनि खे इन सेशन जे दौरान पढ़ंदासीं डिस्कस कंदासीं इनशाला जीअं हिकिड़ो तव्हांजो पूरो सिलेबस आहे जेको असां हिन सेशन जे दौरान पढ़ंदासीं पहिरीं त ग्रामर आहे उनमें प्रयोग जेको हिन साल 20 मार्कुनि जो अची सघे थो बीहक जूं निशानियूं ऑलरेडी अची चुको आहे लिसानिया जूं जेके शाखूं आहिनि सभिनी खे पढ़ंदासीं ॻाल्हाइण जा लफ़्ज़ ज़मीर इस्म उन जा क़िस्म फ़ैल सिफ़त ज़मान हालतूं जुमलनि जा क़िस्म हाणे इहे कॾहिं कॾहिं 10-10 मार्कुनि जा सिधा सिधा सवाल ईंदा आहिनि ऐं मूं वटि पीपीटी फाइल बि आहे उहे तव्हां सां शेयर थींदा माना ईअं सम्झो सवाल तव्हांजा ठहिया पिया आहिनि तव्हांखे अगरि शॉर्ट नोट्स खपनि न उहे सम्झो इहे तव्हांजा जेके पीपीटी फाइल तव्हांखे ॾींदुसि न त मुंहिंजे सेशन जे दौरान तव्हांखे शॉर्ट नोट्स ठाहिण जी का बि ज़रूरत कान्हे ठाहिण नाहे ठाहिणो नोट्स न ठाहियो उहो तव्हांखे आउं पाण प्रोवाइड कंदुसि ठीकु आहे मज़मून में लतीफ़िया ते सवाल ईंदो आहे उहो पढ़ंदासीं समाजी मसइला पाणीअ जो मसइलो आहे तइलीम जो बहिरान आहे या असांजो तवानई बहिरान आहे इन जे हवाले सां सवाल अचनि था उनखे असां हल करण जी कोशिशि कंदासीं उन खां पोइ ॿोली अदबी मज़मून अचनि था 4 लेक्चर उन ते थींदा ॿोली जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं कचहरी ऐं मज़मून जी बनावट असां सिखंदासीं त उन में कहिड़ियूं शयूं कहिड़ी तरह सां असांखे करणियूं आहिनि उहे असां हिन में उहो कंदासीं उन खां पोइ पहाका ऐं इस्तलाह पहाकनि जी सम्झाणी कहिड़ी तरह सां लिखणी आहे इस्तलाहनि खे कहिड़ी तरह सां इस्तेमालु करिणो आहे कहिड़ियूं टेक्निकल लैंग्वेज असांखे इस्तेमालु करणी आहे इस्तलाह वर्जिस ऐं चवणियुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे इन जे हवाले सां सवाल पास पेपर्स में पुछियो वियो आहे उनखे असां हल कंदासीं बेतन जी सम्झाणी जे बारे में पहिरीं तव्हां सां डिस्कस करे आयुसि त बेतन खे कीअं सम्झणो आहे असांखे उन खां पोइ हिकिड़ो किताबु तव्हांजो शामिलु कयो वियो आहे तव्हांजे सिलेबस में जेको लिटरेचर जो आहे उन में 4 मकाला जो नालो आहे उनजो इहे 4 ई मकाला पाण ॿिए तरह सां पढ़ंदासीं अफ़सानू नावल जदीद शाइरीअ खे ते ॿ सवाल आया आहिनि 2018 जो पेपर तव्हां पास पेपर ॾिसंदो 2 सवाल जदीद शाइरी ते आया आहिनि पेश मंज़र ऐं पस मंज़र ते इनखे असां ॾिसंदासीं उन जूं सिन्फ़ूं आहिनि जेके उन्हनि ते सवाल ईंदो आहे जीअं गज़ल जी सिन्फ़ आहे अची सघे थो या ॿियूं जेके बेत ते सिधो सवाल अचे थो बेत छाखे चइबो आहे बेत जूं जेके फनी घाणेटो ॿुधायो या मसनवी अची सघे थो त इन्हनि सभिनी शयुनि खे जेके टेक्निकल आहिनि जेके असां लिटरेचर वारे जेको असांजो सब्जेक्ट आहे तव्हां भले 2-3 चकर पढ़ियो आहे उन में इहे शयूं अचनि ई कोन थियूं ही बिल्कुलु ई डिफरेंट गेम आहे डिफरेंट तौर तरीक़ो आहे असां हिनखे उन तरह सां ई हल करण जी कोशिशि कंदासीं उन तरह सां जेको आहे सो ज़िंदगी आसान कंदासीं ठीकु आहे बाबा उन खां पोइ असां अचूं था कुझु किताब तव्हांखे ॿुधायां थो अगरि तव्हां सिर्फ़ु एज़ ए इंफॉर्मेशन तव्हां ही सेशन जॉइन कयो आहे तव्हांजो अॻिते हली को सेशन जॉइन करण जो प्रोग्राम न आहे त पोइ उनजे लाइ ज़रूरी आहे त तव्हां जेको आहे सो उन में ही किताब तव्हांखे ज़रूरु खपंदा जॾहिं तव्हां चाहियो था त अगरि स्कोर सुठो अचे ऐं मूंखां इहो सवाल तव्हां पुछंदो साईं किताब कहिड़ा पढ़ूं अगरि तव्हां पाण तयारी कयो था त ठीकु आहे त उनजे लाइ सभ खां पहिरीं किताब जेको आहे ही किताब आहे तव्हांजो इस्तलाहनि जो हाणे जेके इंग्लिश मीडियम वारा स्टूडेंट क्लास में मौजूदु आहियो बाबा उन्हनि जे लाइ ही किताब मजानी लाइफ आहे ज़िंदगी आसान करण वारो किताब अथव ठीकु आहे वरी असां अचूं था सिंधी ॿोलीअ जो तशरीह ग्रामर डॉक्टर गुलाम अली अलाना साहब ग्रामर ते हिन खां सुठो किताब मूं कॾहिं पढ़ियो ई कोन्हे मूं कोन्हे पढ़ियो तव्हां वारो जेको नूर सिंधी ग्रामर आहे उहो पढ़ियो आहे मूंखे टको मज़ो न ॾिनई मूं हिकिड़े माण्हू खां डिस्कशन कई लैंग्वेज अथॉरिटी जो माण्हू आहे जेको लुगत ते कमु करे थो लिसानियत ते कमु करे थो उन सां मूं डिस्कस कयो सर हीअ त किताब में ॾाढियूं मिस्टेक्स आहिनि मूंखे सम्झायो भला थी वियो तोखे कंहिं चयो पढ़ा पोइ छा कयूं हीअ किताब आहे बसि इनखे पढ़णो आहे इनखे इहो पढ़ा इहो सिंधी ॿोलीअ जो तशरीह ग्रामर तव्हांखे आसानीअ सां हैदराबाद जे लैंग्वेज अथॉरिटी तां मिली वेंदो किताब इहो इनखे ज़रूरु तव्हां पढ़ंदव इन में तव्हांजी ज़िंदगी घणी आसान थींदी ग्रामर जे हवाले सां इन मां शयूं तव्हां करे वेंदव ठीकु आहे बाबा उन खां पोइ हिकिड़ो ॿियो किताबु आहे सिंधी अदब जो तारुफ़ हिन में लतीफ़िया ते ऐं ॿियो जेको तव्हांजो जेको पंहिंजो लिटरेचर वारो पोर्शन आहे उहो सॼे जो सॼो हिन मां कवर थींदो तव्हांजो सॼो जो सॼो हिन मां कवर थियणो आहे ॿाहिरां कवर न आहे थियणो लिटरेचर जो पोर्शन हिन मां कवर थींदो ऐं इन तरह सां ई लिखंदासीं असां ठीकु आहे न त जीअं ज़िंदगी असांजी
आसान थी वञे। उन खां पोइ सॉरी, हाणे डिटेल तव्हांजी अची रही आहे, भले तव्हां स्नैपशॉट कढी वठो ऐं सेशन ज्वाइन करण जे लाइ हाणे तव्हांजा सवाल वठंदुसि, तव्हां जेको सवाल आहे त पुछी वठो। ऐं क्लास जी टाइमिंग जे हवाले सां तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियां, असां कोशिशि कंदासीं त हिन जो जेको सेशन स्टार्ट थींदो रमज़ान खां पहिरीं कोशिशि कंदासीं त असां स्टार्ट करे वठूं। रमज़ान जे महीने में 7 बजे असां फिक्स क्लास रखंदासीं, सवाइ 7 बजे न। त जीअं तव्हां भले जीअं मूं वांगुरु मोलाई आहियो त तव्हां सुकून सां रोज़ो खोले करे मजानी लाइव करे सुकून सां पोइ तव्हां क्लास वठी सघो। ठीकु आहे न। 7 बजे असां क्लास रखंदासीं ऐं असांजो तराविन जे टाइम खां जेको इशा जी आज़ान आहे उन खां अॻु में असांजो ही सेशन या क्लास जेको आहे ख़तमु थींदो। क्लास डेली जे हिसाब सां 40 खां 50 मिंट हलंदो, इन खां वधीक क्लास कोन हलंदो ऐं तक़रीबन कोई 28 क्लासिस तव्हांजा हिन में हलंदा। ऐं असां कोशिशि कंदासीं अगरि डेट अनाउंस थी वञे थी, हाणे तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां हिन जो फ़ाइदो छा आहे। अगरि डेट अनाउंस थी वञे थी, मिसाल जी ॻाल्हि आहे त बाबा हाणे अप्रैल जे मिड में चयो अथनि त वठंदासीं, पर ईअं चवनि था मिड में नथा वठूं, थोरो अॻु में वठी था वठूं, त पोइ उनजे लाइ असां छा कंदासीं, जो डबल क्लास रखंदासीं। माना हिकिड़ो क्लास रोज़े खां अॻु में हूंदो या हिकिड़ो क्लास पाण तराविन खां पोइ रखंदासीं, हिकिड़ो क्लास तराविन खां अॻु में, यानी की आज़ान खां पहिरीं इशा जी आज़ान खां पहिरीं असांजो क्लास वाइंड अप थी वेंदो। ठीकु आहे बाबा। हाणे तव्हां जेको सवाल आहे त पुछी वठो।